प्यारा ॿारो, तव्हांजे इंतज़ार जूं घड़ियूं पूरियूं थियूं ऐं हाणे तव्हांखे तयारी करणी आहे असांजे 6हें इंटरनेशनल नर्सरी राइम कॉम्पिटिशन जी। हर साल वांगुरु असीं ही कॉम्पिटिशन यानी चटाभेटी तव्हां ॿारनि लाइ करे रहिया आहियूं। 3 सालनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि लाइ। हिन में 2 कैटेगरीज़ थींदियूं, हिकु जूनियर ॿी सीनियर। ॿिन्ही लाइ जुदा जुदा असां बैत तव्हांखे चूंडे हिते ॾेखारींदासीं ऐं उन्हनि मां तव्हांखे को बि हिकु बैत यादि करे वीडियो ते चई करे असांखे मोकिलिणो आहे। हिन जे लाइ तव्हां पंहिंजे माइटनि खे या पंहिंजे टीचर्स खे चई करे पंहिंजो वीडियो ठाराए सघो था, पर बैत जेको तव्हां गुज़िरियल साल चयो हुजे उहो चवणो न आहे। ऐं यादि रखिजो त तव्हांजे माइटनि खे सिंधी साथी बणिजणो आहे ऐं उन जूं ई असीं एंट्रीज़ क़बूल कंदासीं। तव्हां सभिनी जो वीडियोज़ वेंदा असांजे सिंधी संगत किड्स जे यूट्यूब चैनल ते, जिते हिन वक़्तु 5000 खां मथे वीडियोज़ आहिनि तव्हां सभिनी ॿारनि जा। यादि रखिजो त ही कोशिशि असीं करे रहिया आहियूं तव्हां ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण में मदद करण जी। सो तव्हीं यकदम तयारी कयो। हा, तारीख़ूं त चयोसीं कान। 1 जुलाई खां वठी 1 सितंबर ताईं हीअ असांजी कॉम्पिटिशन रहंदी। जेके बि वीडियोज़ ताईं कढंदा उहे असांखे वी ट्रांसफर जे ज़रिए sindhisangat@gmail.com ते मोकिलींदा, यानी info@sindhisangat.com ते तव्हां ज़रूरु मोकिलिजो। जे नंढे साइज़ जा वीडियो हूंदा व्हाट्सएप ते मोकिलींदा त उन्हनि जी क्वालिटी मज़े वारी न रहंदी। पोइ जॾहिं असीं यूट्यूब ते चाढ़ींदासीं न त मज़ो ई कान ईंदो। तंहिंजे करे ज़रूरु सुठा वीडियोज़ कढो, वी ट्रांसफर ज़रिए असांखे मोकिलियो। का बि तकलीफ़ हुजे तव्हांखे ख़बर आहे, असांखे ईमेल करे ॻाल्हि पुछी सघो था या व्हाट्सएप ते बि असां सां ॻाल्हाए सघो था। त देरि न करियो, अॼु करियो कोशिशि। जय झूलेलाल।